ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माचंद द्वारा चवनि था, इहो कंहिं चयो ओम शांति? बाप दादा, श्री बाप ब्रह्मा दादा। इहे त ॿारनि खे ज़रूरु निश्चय हूंदो कि असांजो पारलौकिक बाप आहे, परम पिता परमात्मा शिव, ऐं इहो ब्रह्मा सभिनि ॿारनि जो अलौकिक बाप आहे। इनखे प्रजापिता ब्रह्मा चइबो आहे न। एतिरा ॿार ॿियो कंहिंजा हूंदा आहिनि छा सिवाय प्रजापिता ब्रह्मा जे? पहिरियों न हुया। जॾहिं बेहद जे बाप हिन में प्रवेश कई त इहो दादा थी वियो। इहो दादा ख़ुदि चईंदो आहे कि तव्हांखे पारलौकिक बाप जी प्रॉपर्टी मिले थी न। पोतरा हमेशह दादे खां वरिसो वठंदा आहिनि। उन्हनि जो बुद्धि योग दादी सां हूंदो आहे, छो जी दादी जी प्रॉपर्टी जो हक़ मिलणो आहे न। जीअं राजाउनि पास जो ॿार जनम वठंदा आहिनि, ईअं ई चईंदा आहिनि न, वॾनि जी प्रॉपर्टी आहे, वॾनि जी प्रॉपर्टी ते उन्हनि जो बि हक़ हूंदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि असां बेहद जे बाप द्वारा वॾे खां वॾी प्रॉपर्टी स्वर्ग जी बादशाही वठूं था। असांखे उहो बाप पढ़ाए थो न। तव्हां हाणे सम्मुख वेठा आहियो। सम्मुख जो नशो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ईंदो आहे। कोई जी दिलि में त ॾाढो लव हूंदो आहे। असां ऊचते ऊच भॻवान जा अची करे हिन साकार माता पिता द्वारा वारिस ठहिया आहियूं। बेहद जो बाप ॾाढो मिठो आहे, जो असांखे राजाई जे लाइक़ थो ठाहे। माया बिल्कुलु ई नालायक ठाहे छॾियो अथई न। कल्ह बाबा वटि कोई मिलण आया, परंतु उहे कुझु सम्झा थोड़ी। बाबा सम्झाइनि, इहे सभु ब्रह्म कुमार आहिनि। तव्हां बि ब्रह्मा जा व शिव जा ॿार आहियो न। चई हा आहियूं। इहे सिर्फ़ु ॿुधी करे चई, परंतु दिलि में न लॻियो, तीर न लॻियो कि सचमुच असां उन्हनि जा ॿार आहियूं। इहे बि उन्हनि जा ॿार आहिनि, वरिसा था वठनि। वैसे ई असां वटि बि कई ॿार आहिनि, जंहिंजी अर्थात बाबा वटि बि कई ॿार आहिनि जंहिंखे ॾाढो थोरो बुद्धि में वेठो आहे। उहो ख़ुशी वो रुहाब न ॾेखारे में ॾींदो आहे। अंदर में ॾाढो ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। उहो सॼो चहिरे ते ई ईंदो आहे न, अगरि अंदर ख़ुशी हूंदी आहे कि असां परमात्मा जा ठहिया आहियूं, उन्हनि खां वरिसो था वठूं ब्रह्मा द्वारा। हाणे त सजननि जो ज्ञान श्रृंगार थो थिए न। तव्हां ॼाणंदा आहियो असां साजन जी सजनी आहियूं, शिव साजन जी। हिकु खैरूत खेती में कमु करण वारनि जी लड़की जी कहानी आहे न। हिकु राजा खैरूत जी लड़की खे वठी आयो, परंतु पोइ हुनखे राजाई में मज़ो न आयो त हुन लड़की खे वापसि गावड़े में छॾे आया। चई इहे राजाई जे लाइक़ न आहे। हिते बि बाप श्रृंगार कंदा आहिनि, तव्हां भविष्य जे लाइ महारानी था ठहो। कृष्ण जे लाइ चईंदा आहिनि भॼायो पटरानी ठाहिण लाइ, परंतु कुझु सम्झंदा न आहिनि। सभु आहिनि इरिलीजियस माइंडेड, सम्झंदा आहिनि ईअं ई दुनिया हलंदी रहंदी आहे, कुदरत आहे। ॾाढा आहिनि जो मंदिर टिकाणे में बि न वेंदा आहिनि, न शास्त्र आदि खे मञंदा आहिनि। गवर्नमेंट भी धर्म खे मञण वारी न आहे। पर भारत कहिड़े धर्म जो आहे, हाणे कहिड़ो धर्म आहे, बिल्कुलु ई न ॼाणंदा आहिनि। असल में भारत में कहिड़ो धर्म हुयो, हाणे कहिड़ा धर्म आहिनि, बिल्कुलु बि न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार दैवी कुल जा आहियो न। जीअं उहे क्रिश्चन जा आहिनि, उहे ई तव्हां ब्राह्मण कुल जा आहियो। बाप चईंदा आहिनि पहिरियों तव्हां ॿारनि खे पतित शूद्र खां ब्राह्मण ठाहियो आहे। पावन ठहींदे ठहींदे पोइ 21 जन्मनि जे लाइ तव्हां दैवी संप्रदाय में हली वेंदा आहियो, दैवी गोद में वेंदा आहियो न। अॻियां हुयो आसुरी गोद में, असुर गोद खां आसुरी गोद खां हाणे ईश्वरी गोद में आया आहियो। पोइ कल्ह दैवी गोद में वेंदासीं। हिकु बाप जा ॿार भाउ भेण आहियो न। इहे हिकु वंडर आहे। सभु चईंदा आहिनि असां ब्राह्मण कुल जा आहियूं, असांखे त श्रीमत ते हलणो।
सभिनि खे सुख ॾियणो आहे, रास्तो ॿुधाइणो आहे। दुनिया में कोई न आहे जो मुख सां चए बेहद जे बाप खां बेहद जो वरितो कीअं वठिबो आहे। तव्हांखे बेहद जो बाप मिलियो आहे न, तव्हां ई हुनजा ॿार ठहिया आहियो, बुद्धि सां ॼाणंदा आहियो। कल्प पहिरियों जे बाप खां वरितो वरितो हुयो उहो ई अची करे वेंदा। थोरो बि बुद्धि में हूंदो त कॾहिं न कॾहिं अची करे पहुचंदो, ऐं ईंदा त कुझु न कुझु वठी वेंदा न, कुझु न कुझु वठण लाइ ईंदा। तव्हां में बि नंबर वारी सभु ॻाल्हियूं ॼाणंदा आहिनि। अॼु पावनि ठाहिण लाइ ईंदा आहिनि, कल्ह पते ठही वेंदा आहिनि। कंहिंजो ख़राबु संग लॻंदो आहे त भुलिजी वेंदा आहिनि कि बाप जो ठहिया आहियूं, पोइ बाप खे छॾंदा आहिनि त पोइ पाप आत्मा ठही वेंदा आहिनि। जीअं कोई कंहिंजो खून कंदो आहे त पाप लॻंदो आहे न, उहो पाप बि थोरो आहे। हिते जो बाप जो ठही करे फ़र्क़ ते ॾेई वेंदा आहिनि, प्रतिज्ञा करे पोइ विकारी ठही वेंदा आहिनि त पोइ ॾाढो पाप लॻंदो आहे। अज्ञान काल में एतिरो न लॻंदो आहे जेतिरो ज्ञान में लॻंदो आहे। अज्ञान काल में मनुष्य में क्रोध कॉमन हूंदो आहे। हिते तव्हां में कंहिंमें बि क्रोध न हुजणो खपे, न त 100 गुणो दंड मिलंदो। अवस्था बिल्कुलु ई किरी पईंदी आहे, छो जो ईश्वर जो फरमान न मञियो न। धर्मराज जो फरमान मिलंदो आहे पवित्र ठहिण जो। तव्हां ईश्वर जो ठही करे जरा बि हुनजे फरमान जी अवज्ञा कंदव त 100 गुणो दंड मिलंदो। क्रिएटर त उहो हिकु ई आहे न, ब्रह्मा विष्णु शंकर बि हुनजी रचना आहे। धर्मराज भी क्रिएशन आहे न, धर्मराज जो रूप भी बाबा साक्षात्कार कराईंदा आहिनि। पोइ हुन समय सिद्ध करे ॿुधाईंदा आहिनि, ॾिसो तव्हां प्रतिज्ञा कई हुई, असां क्रोध न कंदासीं, कंहिंखे दुख न ॾींदासीं, पोइ तव्हां इन्हनि खे दुख ॾिनो, तंग कयो, हाणे खायो सजा। बिगर साक्षात्कार सजा न ॾींदा आहिनि। प्रूफ त खपे न। उहो सम्झंदा आहिनि बरोबर मां बाप खे छॾे करे इहे कुकर्म कयो, बदनामी कराइण सां ॾाढनि ते आफ़तियूं अची वेंदियूं, केतिरे अबलायूं बंधन में अची वेंदियूं आहिनि। सॼो दंड बदनामी कराइण वारनि ते पइजी वेंदो। हिन करे बाप चईंदा आहिनि वॾे खां वॾे पाप आत्मा ॾिसणो अथव त हिते ॾिसो। धोबी वटि ॾाढो मेरो सड़ो उहो कपिड़ा हूंदा आहिनि, जॾहिं हूंदा आहिनि त सटको लॻाइण सां फटी वेंदा आहिनि न, त हिते बि सटको सहन न करे सघंदा आहिनि, सहन न कंदा आहिनि, सहन न कंदा आहिनि त हली वेंदा आहिनि। अर्थात बाबा जेको असांखे श्रीमत ॾींदो आहे उन ते न हली सघंदा आहिनि, छो जो बाबा श्रीमत ॾींदा आहिनि त उनखे पालन कंदा आहिनि, त माण्हू बि ॾाढा विघ्न विझंदा आहिनि न। पोइ विघ्न विझंदा आहिनि त पोइ सहन न करे सघंदा आहिनि त हली वेंदा आहिनि। ईश्वर जी गोद में अची करे डायरेक्ट हुनजी अवज्ञा कई त सजा खाइणी पवंदी। जो हेड ब्राह्मणी पार्टी वठी ईंदी आहे उन ते ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। हिकु बि अगरि हथु छॾे विकारी ठहियो त हुनखे पाप पईंदो आहे, पाप अची वेंदो आहे। ईअं कोई खे बि इंद्र सभा में न वठी अचिणो खपे। नीलम परी पुखराज परी जी कहानी बि त आहे न। इंद्र सभा में कोई छुपाए करे वठी आया त इंद्र सभा में बांस अचण लॻी वई, त जेका वठी आया उन्हनि ते दंड पियो। इहे कुझु कहानियूं आहिनि। हू पत्थर बुद्धि ठही वई। बाबा पारसनाथ थो ठाहे, पोइ अगरि अवज्ञा कयो त पत्थर बुद्धि ठही वेंदो। राजा ई पाइण जो सौभाग्य गवाए छॾंदो न। सम्झो कोई ग़रीब राजा जी गोद वठंदो आहे, अगरि नालाइक ठही वियो ऐं राजा हुनखे कढी छॾियईं त छा थींदो? पोइ कंगाल जो कंगाल थी वेंदो न। हिते बि ईअं आहे, पोइ ॾाढो दुख महसूसु थींदो आहे। हिन करे बाप चई छॾंदा आहिनि कि कॾहिं बि कोई अवज्ञा न करो। बाप आहे साधारण, हिन करे शिव बाबा खे भुलिजी करे साकार में बुद्धि हली वेंदी आहे।
हाणे बाप हाणे तव्हां ॿारनि खे श्रीमत था ॾियनि जो गंदा ठही वेंदा आहिनि, अहिड़ा पोइ इंद्र सभा में वेही न सघंदा आहिनि। हर एक सेंटर इंद्र सभा आहे न, जिते ज्ञान वर्षा थी थिए। नीलम परी पुखराज परी नाम त आहे, नीलम रतन खे चइबो आहे। इहे ॿारनि ते नाम रखल आहे न, कई त ॾाढा सुठा आहिनि जो रतन आहिनि, कोई फ्लो कोन अथव। जवाहरात में कोई ॾाढो दागी बि हूंदो आहे, जंहिंमें दाग लॻल हूंदा आहिनि, कोई हिकदमि प्योर हूंदो आहे। हिते बि नंबरवार रतन आहिनि न, कोई रतन ॾाढो वैल्यूएबल हूंदो आहे, ॾाढी सुठी सर्विस कंदो आहे। कोई त सर्विस जे बदिले डिसर्विस कंदो आहे। गुलाब जो फूल ऐं इक जे फूल में बि केतिरो फ़र्क़ु आहे। शिव ते ॿई चढ़ंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणे विया आहियो न असां में फूल केरु आहे। उन्हनि जी सभु मांगनी कंदा आहिनि कि बाबा असांखे सुठा सुठा फूल ॾियो। हाणे सुठा फूल काथां अचनि? रतन जोत फूल त कॉमन थींदो आहे। इहो बि हिकु बगीचो आहे न। तव्हां ज्ञान गंगायूं बि आहियो, बाबा त सागर आहे। इहा ब्रह्मा आहे, ब्रह्मपुत्र वॾे खां वॾी नदी। कलकत्ते में ब्रह्मपुत्र नदी ॾाढी वॾी हूंदी आहे, जिते सागर ऐं नदी जो ॾाढो वॾो मेलो लॻंदो आहे। बराबरि ज्ञान सागर बाबा आहे न, ये चैतन्य सागर आहे। तव्हां बि चैतन्य ज्ञान नदियूं आहियो, उहे त आहिनि पाणी जी गंगायूं। वास्तव में नदियुनि ते नाम पियो आहे, परंतु आसरी संप्रदाय इहे बि भुलिजी विया आहिनि। हरिद्वार में गंगा जे किनारे ते चतुर्भुज जो चित्र ॾेखारींदा आहिनि, उन्हनि खे बि गंगा चई छॾींदा आहिनि, परंतु मनुष्य सम्झंदा आहिनि ये चतुर्भुज केरु आहे। बराबरि हिन समय तव्हां सुदर्शन चक्रधारी ठहो था न, तव्हां आहियो सची ज्ञान नदी। इहो उहा आहे पाणी जी ॻाल्हि। पाणिनि जी अलॻि अलॻि नदियुनि जे नाम रखियल अथनि। उते वञी करे सनानु कंदा आहिनि, सम्झंदा कुझु बि न आहिनि, बसि देवी आहे। हाणे गंगा उते पाणी वहे थो, हुनखे गंगा नाम ॾेई छॾंदा त उहो देवी थोरी थी। मनुष्य खे त कॾहिं 4 8 भुजा हूंदियूं न आहिनि, कुझु अर्थ न सम्झंदा आहिनि। इहे सभु शक्तियुनि जो प्रतीक हूंदो आहे। जीअं आत्मा में जेतिरियूं शक्ति हूंदियूं आहिनि, उनखे पोइ हस्तनि जे रूप में ॾेखारींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो न बाबा असांखे छा थो ठाहे। असां 100% बेसमझ खां समझदार ठहूं था। बाबा जी गोद वरिती आहे न असां स्वर्ग जे लाइक़ु थियण लाइ। भले हिते कोई राजा हुजे, परंतु स्वर्ग जो सुख ऐं हाणे जे सुख में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हां में कोई ईअं बि आहे जो बाबा खे न ॼाणंदो आहे। तव्हां पंहिंजे खे बि न सम्झंदा आहियो न। ॾिसणो खपे मुंहुं मां केतिरी ख़ुशबू ईंदी आहे, सभु ज्ञान जी ख़ुशबू ईंदी आहे। उल्टो सुठो त न ॻाल्हाईंदा आहियूं, क्रोध त न आहे असां में। बाबा झटि चलन सां सम्झी वेंदा आहिनि कि हीअ ॿार कीअं आहे। सर्विसेबल ॿार बाप खे ॾाढो प्यारा लॻंदा आहिनि। सभु त हिकु जहिड़ा प्यारा लॻी न सघंदा आहिनि न। अहिड़े ॿारनि जे लाइ अंदर खां ऑटोमेटिकली आशीर्वाद निकिरंदो आहे। बाप खे नाफ़रमानदार ॿार हूंदो बाप जो कोई, त बाप चईंदो न इहो त ॿार मुंहुं बोलो, केतिरो नाम बदनाम थी वेंदो आहे न। हिनखे चइबो आहे तक़दीर। कंहिंजी तक़दीर में छा आहे झटि पतो लॻी वेंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि हीअ सपूत ॿार आहे, हीअ कपूत आहे। बाप दादा खे न पहचानंदो आहे न, तक़दीर में वरितो आहे ई न त छा कयूं। हिन ज्ञान मार्ग में क़ाइदा ॾाढा कड़ा आहिनि, ॾाढा वॾा कड़ा आहिनि। बाप पर पवित्र ठहे, ॿार न ठहे त ॿार हक़दार न थी सघंदो आहे। उनखे ॿार ई न सम्झंदासीं न, पोइ चईंदा असां त शिव बाबा खे वारिस ठाहींदा आहियूं। पीउ चईंदो असां त शिव बाबा खे वारिस ठाहींदासीं, त बाबा 21 जन्मनि जे लाइ असांखे रिटर्न ॾींदो। हिन जो मतिलबु इहो न कि बाबा वटि अची करे वेही रहो, न। गृहस्थ व्यवहार में रहंदे सभु कुझु संभालणो आहे, परंतु ट्रस्टी थी करे। ईअं न कि तव्हांजा ॿार
तव्हांजा ॿारनि खे बाप वेही संभालंदो न, अहिड़े ख़्यालात वारा पोइ भटकी पईंदा आहिनि। बाबा हिते असांखे बिल्कुलु ई पवित्र ठाहिणु चाहींदा न। बाबा वटि त बिल्कुलु ई पवित्र खपनि, अपवित्र कोई हिते वेही न सघे, न त पत्थर बुद्धि ठही वेंदो आहे। बाबा कोई श्राप न ॾींदो आहे, इहे हिकु लॉ आहे। बाप चवंदा आहिनि पोइ ख़बरदार रहो, कर्मेंद्रिय सां कोई पाप कर्म न करणो, न त मरी वेंदो। तव्हां ज्ञान भुलिजी वेंदसि, ये ॾाढी भारी मंज़िल आहे। बाबा जो ॿार ठहिण त पोइ बीमारी सॼी उथल खाईंदी आहे, इन में डिॼणो न खपे। अर्थात सभु पंहिंजा पुराणा स्वभाव संस्कार सभु ॿाहिरि ईंदा, विकार बुरायूं। वेद लोग बि चवंदा आहिनि न, फलानी दवाई सां तव्हांजी बीमारी ॿाहिरि निकिरंदी, त डिॼजो न। बाप बि ख़ुदि चवंदा आहिनि, तव्हां बाप जा ठहींदव त माया रावण तव्हांखे ॾाढो हैरान कंदी, ख़ूब तूफ़ान में लाहींदी। हाणे तव्हांखे रॉन्ग और राइट जी बुद्धि मिली आहे न, ॿियो कोई खे रॉन्ग राइट जी बुद्धि न आहे। सभिनि जी आहे विनाश काले विपरीत बुद्धि। प्रीत बुद्धि तव्हांजी आहे, उहो बि नंबर 1 पुरुषार्थ अनुसार। प्रीत बुद्धि वारा बाप जी सर्विस में सुठा लॻल हूंदा। अच्छा, ओम शांति। वरदान आहे, संपूर्ण स्टेज और स्टेटस जी स्मृति सां सदा उच्च कर्तव्य करण वारा बाप समान ठहो। सदैव ये स्मृति में रहे कि मां हर समय हर सेकंड हर कर्म कंदे हुए स्टेज ते आहियां। त हर कर्म ते अटेंशन रहण सां संपूर्ण स्टेज जे नज़दीक अची वेंदासीं। साथ साथ वर्तमान और भविष्य स्टेटस जी स्मृति रहण सां हर कर्म भी श्रेष्ठ थींदो। इहे 2 स्मृतियूं बाप समान ठाहे छॾियूं। समानता में अचण सां हिक ॿिए जे मन जे संकल्पनि खे सहज ई कैच करे सघंदा। जॾहिं बाबा जे समान थी वेंदासीं त ॿियनि आत्माउनि जे संकल्पनि खे पाण सहज कैच करे सघंदा आहियूं। हिन करे सिर्फ़ संकल्पनि, इन जे लाइ सिर्फ़ संकल्पनि ते कंट्रोलिंग पावर खपे, पंहिंजे संकल्पनि जी मिक्सचैरिटी न हुजे। स्लोगन आहे, ईर्षा ऐं अप्राप्ति जो कारण आहे इच्छाएं, जाते सर्व प्राप्तियूं आहिनि उते प्रसन्नता आहे। अच्छा, ओम शांति।